बेनमाज़ी खां अल्लाह पाक नाराज़ थींदो आहे। जेको ॼाणे वाणे हिकु नमाज़ छॾे ॾींदो आहे उन जो नालो जहन्नम जे दरवाज़े ते लिखियो वेंदो आहे। नमाज़ में सुस्ती करण वारे खे क़बर अहिड़ीअ तरह ज़ोर ॾींदी जो उन जूं पासराटियूं टुटी हिक ॿिए में मिली वेंदियूं। इन जी क़बर में बाहि भड़काए वेंदी ऐं इन ते हिकु गंजो नाग मुसलत कयो वेंदो ऐं पिणु क़यामत जे ॾींहुं उन जो हिसाब सख़्ती सां वरितो वेंदो। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबाए किराम आलिम रिदवान खे फरमायो, अॼु राति ॿ शख़्स यानी जिब्राइल ऐं मीकाइल अलैहिस्सलाम मूं वटि आया ऐं मूंखे अर्ज़ मुक़द्दसा यानी पाक सरज़मीन ते वठी विया। मूं ॾिठो त हिकु शख़्स लेचियल आहे ऐं इन जे सिरांदे खां हिकु शख़्स पत्थर खयो बीठो आहे ऐं पत्थर सां मुसलसल उन जो मथो चिथी रहियो आहे। हर भेरे चिथण खां पोइ मथो वरी ठीकु थी वेंदो आहे। मूं उन्हनि फ़रिश्तनि खे चयो, सुभान अल्लाह, इहे केरु आहिनि? उन्हनि अर्ज़ कयो, अॻिते तशरीफ़ खणी हलो। वधीक मंज़र ॾेखारण खां पोइ फ़रिश्तनि अर्ज़ कयो, पहिरियों शख़्स जेको तव्हां ॾिठो यानी जंहिंजो मथो चिथियो पियो वञे उहो शख़्स हुयो जंहिं क़ुरान यादि करे छॾे ॾिनो हो ऐं फ़र्ज़ नमाज़नि जे वक़्तु सुम्हण जो आदी हुयो। इन सां इहो सुलूक क़यामत ताईं थींदो। सोशल मीडिया सिंधी दावती इस्लामी प्लेटफॉर्म्स के लाइक्स फॉलो शेयर कयो सब्सक्राइब कयो।